अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है सब खुश हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। जीअं त सिलसिलो जीअं हले थो उन हिसाब सां अॼु 39 वॉल्यूम तव्हांजे साम्हूं आहे ऐं हीअ तमामु बहितरीनु एल्बम रहियो उन दौर में ऐं हिन में सभु कलाम ख़ूबसूरत आहिनि, सुठी शाइरी सां आहिनि। ऐं हिन एल्बम जो टाइटल आहे दिलबर रुसी वियो, वहीद हकड़े जो कलाम आहे। ऐं हिन में ॿ मुंहिंजी ख़ासि पसंदि जा कलाम, हिकु हिकु सूर करे छो थो ॾे सूर सभई तूं कठा ॾे, मुंहुं जो जीअण मंज़ूर न थी जे मौत खणी तूं मिठा ॾे। उन खां पोइ ॿियो हिकिड़ो गीत आहे, पहिरीं कमेंट्स आहे शाहबान सोलंकी जी, आल सॉन्ग VIP शाहबान सोलंकी लिखियो आहे ब्लॉकबस्टर। ऐं हिकिड़ो नओं दोस्त आहे बलोच गमीज़, नाइस शेयरिंग फुल वीडियो आइडियो, वॾी महिरबानी हूंदा। ऐं ॿिया कमेंट्स बि आहिनि, उहे बि कमेंट्स शामिलु कयूं। उन खां बाद ॿियो ॿुधाईंदा हे वहीद अहमद शिकारपुर जो दोस्त आहे मुंहिंजो, वॾी महिरबानी वहीद। ऐं तव्हां दोस्तनि खे इहो ॿुधायां त हिन दौर में जेके एल्बम ख़रीद करणु वेंदा हुआ त उन्हनि खे माना 4 फ़नकार जेके बि आहिनि, 4 फ़नकार तव्हांखे नाला ॿुधायां, हिकिड़ो जलाल जांडियो, मंज़ूर सखीराणी, शमन अली मीराली ऐं फौज़िया सुमरो। इन 4 फ़नकारनि जी कैसेट सभिनी फ़नकारनि खां मथे हलंदी हुई। मथे जो मक़सदु आहे त दोस्त लाइनुनि में बीठा हूंदा हुआ कैसेटूं वठण लाइ। उते दुकान ते जेके दोस्त वेंदा हुआ वठणु, मुंहिंजा पिरीं प्यारा जेके आहिनि, उहे चवंदा हुआ त हाणे पुछंदा हुआ त तोखे कहिड़े फ़नकार जी कैसेट खपे, अब शमन अली जी खपई, अब हेॾो लाइन में बीह, कंहिं ॿिए जी खपई त पोइ हली आ डायरेक्ट वठ अची, बाक़ी उन ते रश हूंदी हुई। मथे जो मक़सदु ईअं आहे त मिसाल 20 रुपया कैसेट आम हलंदी हुई त हिननि जी कैसेट 35 खां 40 रुपया हलंदी हुई, छो जो ही फेमस फ़नकार हुया इन करे। हाणे कलाम तव्हांखे ॿुधायां त कलाम हिन में आहिनि कहिड़ा कहिड़ा। काफ़ी दोस्तनि खे कलाम ॿुधल बि हूंदा आहिनि, पर एल्बम जी ख़बर न हूंदी आहे त एल्बम इहो ई आहे, इन करे ही कमु रखियो आहे त दोस्तनि खे ख़बर पए। पहिरियों कलाम आहे वहीद हकड़े जो, मुंहिंजो दिलबर मूंखां रुसी वियो है ज़ुल्म थी वियो, जियां मां कंहिं जे सहारे जीअण ज़हर थी वियो। उन खां बाद ॿियो कलाम आहे, ॿियो त कुझु न मिलियो आहे यार तुंहिंजे प्यार में, ही कलाम आहे ग़ुलाम क़ादिर घायल जो। उन खां पोइ आहे बख़्शल मीराली जो कलाम आहे, तूं आ तूं सम्झो आ मूं। ऐं उन खां पोइ सांवल मीराली जो कलाम, दिलि बेदर्द खे ॾेई पछतायो मूं। उन खां पोइ आहे गोहर गदाई जो कलाम आहे, अड़ी वियूं ओचितो अखड़ियूं सॼण सां। ही ॿिए एल्बम में टूएट बि ॻायो आहे शमन अली, माना हिकु छोकिरी आहे हुन सां। उन खां पोइ आहे ग़ुलाम क़ादिर अब्बासी जो कलाम आहे, मुंहिंजे त ख्वाबनि में हमेशह तूं ई ईंदो आहीं। उन खां पोइ वरी बख़्शल मीराली जो कलाम आहे, पल पल तो लय प्यारा। उन खां पोइ आख़िरी कलाम वहीद हकड़े जो, हिकु हिकु सूर करे छो थो ॾे सूर सभई तूं कठा ॾे, मुंहुं जो जीअण मंज़ूर न थी जे मौत खणी तूं मिठा ॾे। एल्बम कंप्लीट थी चुको आहे। ऐं जंहिं दोस्त खे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु करे ऐं चैनल खे सब्सक्राइब करे ऐं दोस्तनि पंहिंजनि पिरीं प्यारनि ताईं शेयर करे। ऐं दोस्तो हिन खां पोइ रखंदासीं 34 35 अहिड़ो को दर्द ॾे। उन खां पोइ आहे 43 35 कींझर वारो। उन खां बाद हलंदासीं वरी नाज़ प्रोडक्शन ते। ठीकु आहे दोस्तो।